हाँ अए पैगंबर तू खेन नथो जानी तू खेन नथो जानी तू खेन नथो जानी केर नथो जाने कंहिंखे उहे काथे रहंदा हा ऐं पाण नबी साईं पोइ अञा न मने त थक हुजई ना थक जेको क़ुरान खे न मने जो कबल ताईं थक हुजे जेको न मने वरी बार करे ॿुधायसि मदीने वारनि मां मुनाफ़िक आहिनि मुनाफ़िकीअ जी आदत थी पई अथनि अए पैगंबर तूं खेन नथो जानी केर नथो जाने कंहिंखे उहे काथे रहंदा हा ऐं पाण ख़ुदि नबी सही अरे ज़ालिम क़ुरान जो मुनकिर जॾहिं पंहिंजे शहर वारे मुनाफ़िक़ खे नबी नथो ॼाणे त हाज़िर नाज़िर कीअं छो ग़ैबदान कीअं छो वो 12 तारीख़ रबीउल अव्वल जी सखर में तुझे कमरे में तू खुशबू लगायूं अगरबत्तियूं ॿारियूं खट विछाई उते वरी ताम रखी त नबी थे मदे हुजे हितो अची सिपारो ॿुधाइनि वरी लिखनि सिपारो लिखो सूरत माना कर मदीने वारनि मां मुनाफ़िक आहिनि मुनाफ़िकीअ जी आदत थी पई अथनि अए पैगंबर तूं खेन नथो जानी अॻिते असीं उन्हनि खे ॼाणूं था वाह अलाह तो चए असीं था ॼाणूं महबूब तूं नथो ॼाणेन क़यामत क़ाइम थी वेंदी अब्दुल रहीम शर हुसैन शाह क़यामत क़ाइम थी वेंदी इन्हीअ जो तो जवाब न है नबी थे कड़े शहर में रहंदा मुनाफिक जॾहिं पंहिंजे शहर वारे मुनाफिकनि जी नबी खे ख़बर कंहिं में लिखियल आहे सचो आहे या न आहे कंहिं चयो कंहिंखे ॿुधायई त महबूब मिठा सोना प्यारा की मदीने पग में तव्हां था रहो इन्हीं मदीने पग सागे शहर में मुनाफिक था रहनी पर सोना तूं नथो ॼाणे असां था ॼाणूं मगे हो कंदा ॻाल्हि धनक ते जी ॿुधाई मां अदा वाह बि था चवे हाणे पंहिंजे शहर वारे मुनाफिकनि खे बि महबूब नथो ॼाणे अरे निभागा यो कुरान के कादे कयूं असां हाणे आयतां थियूं हिन आयत ॻाल्हि खे टोड़े छॾियो अञा ॿुध जेका अचे थी वरी शीं आयत उहा वरी तां मथे वञे थी सूबेदार साहब लिख सुभाणे तूं ॾींदे रिपोर्ट ते रिंद ॻाल्हियूं ॾिनियूं हूं ख़ुदा तोसां गॾु आहे ख़ुदा खे हाज़िर नाज़िर सम्झी लिख सिपारो सूरत टैप कर सुभाणे तोखे उहे चवंदा हुन वारा केस कर मगर तुझे केस की परवाह ना है मुझे पाक नबी निंड में दर्द कराई है मुजात में कुरान मुझे पाक नबी जी ज़ियारत थी निंड में चो तो गोठ बुधाया सूमर गोठ महरन वारो लखी जासे पासे थवे पाक नबी मुझे परवान ॾेई छॾियो आहे त अब्दुल कादिर वैद कंदो वक़्त तोखे जेल न मिलदी मुझे यकीन आहे तवजो मारे कर हाणे पढ़ा तो छी आयत कहिड़े मौजू ते इल्म खे बचो हादा कुल मा कुंतु बिदअम मिन الرسل वमा अदरी मा युफअलु बी वला बिकुम इया ज़रूर लिखो इया अजर बस छवियो से पारो आकाब सूरत आ यार छवियो से पारो आकाब सूरत आ पुलिस उभारी खड़ी आ मां चवंदा ये ॿुधी पोइ रौन ते वञनि पहिरियां हे रौन करनि रहमत वारी रौन जन्नत वारी रौन हाँ बाबा आया हो ता बिचारो तुझा भाइर आयो तुझा साईं आयो ताई मुसलमान आयो अब्दुल अजीज डियाजी साहब
कसम अल्लाह जी मीरपुर ख़ास मूंखे 3 दफ़ा घुरायई 3 कलाक ही वेठो आहे वैद पूरो थियो वरी पांडेवरी कयई बंगले वठी वियो मां सुम्ही पियुमि रात जो सम्झा जो 3 जो टाइम हुयो मां उथियुमि त अब्दुल अज़ीज़ सीधे में रोए पियो हा वो बि डियाजी आहे निसार सिद्धी कमिश्नर आहे बहरहाल दोस्तो वञी पासे नथो वञा अल्लाह ताला जी महिरबानी आहे क़ुर जे करे सरदारनि वटि अमीरनि वटि डीसन वटि मोहबत हाणे कराची अब्दुल अज़ीज़ में घुरायो वञा थो उते अदा सूबेदार साहिब कन खोले ॿुध हे 5 मिनट बराबर न आहिनि अहिड़ा वेचारा पुलिस वारा हूंदा आहिनि जेके निमाज़ जा पाबंद हूंदा आहिनि तजद कंदा न आहिनि बहरहाल कुल मा कुंतु बिदअम मिन الرسل वमा अदरी मा युफअलु बी वला बिकुम सिपारो चमियो लिखो ये छोरे के यारो यार कमाल है यार तव्हां बि सफ़ाई हो जा सिपारो काऊं सूरत लिखो सिपारो हाणे माना तो कया ॿुधो अल्लाह तो फरमाए नबी जॾहिं वैद कंदो हो तकरीर कंदा हा त काफ़र चवंदा हा तू रसूल नहीं छा चवंदा हा छा चवंदा तू रसूल वो अल्लाह ताला फरमायो महबूब तू ऐलान कर त मां रसूल आहियां मूंखां अॻु में ॿिया रसूल ही गुज़रिया आहिनि इहा ॻाल्हि का नवी न आहे जो मां नवों रसूल आयो आहियां छा इहा ॻाल्हि का नवी जो मां नवों रसूल मूंखां अॻु में ॿिया रसूल बि त नवों रसूल मां बणिजी कुल मा कुंतु बिदअम मिन الرسل वमा अदरी मा युफअलु बी वला बिकुम मां नथो ॼाणा त मां सां अवां सां छा कयो वेंदो केरु नथो ॼाणे कंहिंजी पंहिंजे लाइ अल्लाह हे ॿुध क़ुरान थी क़ुरान सिपारो 26 थी सूरत अहकाफ थी इते माना पाण पढ़ खोले मस्जिद में खुदा जे कार खुंड जे खुद पाक नबी ऐलान थो करे क़ुरान में त मूंखे पंहिंजे हाल जी ख़बर बि न आहे छा नबी ने चयो त मूंखे पंहिंजे हाल जी ख़बर ई तू ॿियनि खे छॾ त कलंदर साईं हिटाई साईं या मां ॾातार समन सरकार हां दई फादिल शाह साईं बेदिल बुज़ुर्ग हाजर शाह रोहड़ी वारो हां दई जामी कुब बकरे ये सभिनी खे पतो आहे ख़बर पवंदी आहे के कब्रनि में सुता में ख़बर पवंदी आहे हेॾो पाक नबी थो चवे त मूंखे पंहिंजे हाल जी ख़बर न आहे सिपारो काऊं आहे सूरत माना कर ए पैगंबर उन्हनि खे चओ त आऊं रसूलनि मां को नओं रसूल न आहियां अॻिते ऐं आऊं नथो ॼाणा त दुनिया में मूंसां छा कयो वेंदो ऐं अव्हां सां छा कयो वेंदो आऊं रुगो बस बाबा एतबार अथो नबी ते या न पोइ क़ुरान थी क़ुरान जुड़ंदा साहिब क़ुरान थी क़ुरान हिकिड़े पासे आहे क़ुरान ऐलान करे थो नबी आख़िर ज़मान वरी माना करे ॿुधाइनि पैगंबर उन्हनि खे चओ त आऊं रसूलनि मां को नओं रसूल न आहियां ठीक ऐं आऊं नथो ॼाणा त दुनिया में मूंसां छा कयो वेंदो ऐं अव्हां सां छा कयो वेंदो छा नबी थे के पंहिंजे हाल जी ख़बर पवे थी न अरे निभागा क़ुरान जा मुनके है तो क़ुरान है या ना अरे गिलास वञाई दून मां उल्लू सिपारो 26 बस करे बता तू न वञी छाई सिपारो काऊं आहे सिपारो सूरत अकाफ वरी माना करे ज़ोर सां माना करे ॿुधाइनि अरे पैगंबर उन्हनि खे चओ त आऊं रसूलनि मां को नओं रसूल न आहियां ऐं आऊं नथो ॼाणा त दुनिया में मूंसां छा कयो वेंदो ऐं अव्हां सां छा कयो वेंदो खुद पाक नबी थो चवे त दुनिया में मां सां छा कयो वेंदो मूंखे पंहिंजे हाल जी ख़बर बि न आहे क़ुरान जा मुनकर मां थो चवां त अब्दुल सर जे दिम जा ठजा रखिया आहिनि मैदान ते ईंदो न आहे हाणे जमात ते लिखी वेठी आहे नवाब शाह चए त आयत जी माना कर सिपारो 26 अकाफ आहे प्रोग्राम ख़तम हा पर काथे वरी चई त इहा आयत जेका आहे मनसूख आहे छा हे उलमा वेठा आहिनि नातिक मनसूख हूंदो आहे अहकामनि में नई अमर में अरे जट जहल नातिक मनसूख हूंदो आहे अहकामनि में हे अहकाम आया नबी ॻाल्हि थो करे माण्हुनि खे चूचो खणी बणायो अथनि माण्हू जट जहल टपा ॻाल्हियूं करे गारियूं ॾिनियूं करे पंहिंजूं ॻाल्हियूं हे काई आयत मां खोली आहे चई आयत सफ़ा ॻाल्हि खोले छॾी न जो पाक नबी खुद पाण चयो खुद पाण साईं जन
खुद पाक महबूब चयो आ त मांखे पंहिंजे हाल जी ख़बर न है। दुआ घुरऊं हिकिड़ो मसलो पूरो थी वियो, जल्दी दुआ घुरा मां। हे मसलो इल्म ग़ैब जो टुटी अञा भी 1 मिनट जरा पढ़ो। खिलना खिलना मां पुछां तो त यूनुस अलैहिस्सलाम केरो चो वली पर हक़िन, पर वलियन को शान नबियन जो, वलियन को शान नबियन जो। यूनुस अलैहिस्सलाम केरो कौम के वैद क्यों न क्यों ही कौम मञो हो, जॾहिं कौम न मञो त पोइ ख़ुदा वही मोकिली कही दे त यूनुस तुंहिंजी कौम तोखे न मञो आहे, हाणे मां तुंहिंजी कौम ते अज़ाब थो मोकिलियां 3 ॾींहंनि खां पोइ। घणनि ॾींहंनि खां पोइ केरु अज़ाब थो मोकिले कंहिंजी कौम ते? इहो इतला कंहिं ॾिनो कंहिंखे? कहिड़ो पैगंबर? पोइ यूनुस अलैहिस्सलाम पंहिंजे कौम मां कावड़ी निकितो। क़ुरान जो क़िसो थी इनकार कंदे त काफ़िर थी वेंदे। अल्लाह जे पैगंबर चयो कौम क़िस्मत खे चवो मां वस खे समझायो मां तव्हां न मञो वे, हाणे 3 ॾींहंनि खां पोइ तव्हां ते छा ईंदो? अल्लाह फरमाए मुग़ाज़े बन पैगंबर कावड़ी पंहिंजे कौम खां निकितो, दरिया जायो किनारे ते। चओ किथे आयो? इहो क़िसो तव्हांखे मालूम आहे, पर हाणे सोचिजो पोइ पैगंबर वेठो ॿेड़े ते। छा ते वेठो? छा ते वेठो? छा ते वेठो? पोइ जॾहिं अध में ॿेड़ो पहुतो, मथे मुंहुं करे वे, अध में ॿेड़ो पहुतो, ॿेड़ो ॿुॾे पियो तरे पियो, अंदरि केरु वेठो? पिरान पीर साईं। मां तो पुछां अंदरि नबी वेठो वली वेठो? अरे वाह छा चीरे वेठो साईं? मां जवाब ॾे उल्लो। ॿेड़े में केरु वेठो? नबी मथे वली मथे। पोइ वली 70 ॿेड़ा तारनि था, हे नबी पंहिंजो ॿेड़ो छो तारे थो? मां तो पुछां त केरु हो? यूनुस नबी हो न, वेठो हो न ॿेड़े में, पोइ ॿेड़ो ॿुॾे पियो तरे पियो। जवाब ॾियो, ॿेड़ो ॿुॾे पियो तरे पियो, अंदरि केरु वेठो? पोइ नबी वेठो आहे ॿेड़े में, ॿेड़ो छो ॿुॾे पियो? छो नबी खे ताक़त ॿेड़े तरण जी न आहे। ॿेड़े तरण जी हथ मथे कचो, नबी ॿेड़ो तारे सघियो? नबी ॿेड़ो तारे सघियो? हाणे हे मुंहिंजे हथ में छा आहे? हिन क़ुरान जो वास्तो थवे। नबी ॿेड़ो तारे त पर पाण खे तारियई। निभागा क़ुरान जा मुनकर नबी पाण खे तारियो, हुन पाण खे तारियई। उथी बि चओ, उथी कुड़े उथी बि चए ताक़त कंहिंखे न ही कंहिंजे लाइ। जॾहिं पैगंबर खे ताक़त पंहिंजे लाइ न आहे त क़ुरान जा मुनकर वली खे ताक़त ॿियनि लाइ कीअं थींदी? मां पुछां थो केरु यूनुस अलैहिस्सलाम? वेठो ॿेड़े में न वेठो? क़िसो क़ुरान में आहे या कोन्हे? पोइ ॿेड़ो ॿुॾो पियो तरे पियो, छो ॿुॾे पियो? ताक़त नबी खे ॿेड़े तरण जी न आहे। ॿेड़े तरण जी नबी खे ताक़त पाण खे तारियई, पाण खे तारियई, पाण खे न तारियई। ताक़त कंहिंखे न ही कंहिंजे लाइ। तवज्जो हाणे हे ॻाल्हि टुटी वई त ॿेड़ा तारे बि उहो, ॻोड़े बि उहो, मारे बि उहो, खारे बि उहो, मुल्क जो मालिक आहे। 12 तजबारे कजाइनि। हाणे ॿी ॻाल्हि त पुछां तव्हां खां, होशियार थी वेझो। पैगंबर वेठो न ॿेड़े ते? छो वेठो? त पाट टपी वञा न। बाबा ॿेड़े ते नबी वेठो न वेठो? छा लाइ वेठो? त मां पाट टपी वञा न। पाट टपी वियो, पाट टपी वियो, पोइ छो वेठो? उथी बि चओ, उथी बि। अरे तुंहिंजो पियो ई मञींदो, तुंहिंजो ॾाॾो ई मञींदो। मां थो चवां जे नबी खे ख़बर हुजे हा त मां पाट टपी चढ़िया ॿेड़े ते। अरे उल्लू निभागा क़ुरान जा मुनकिर नबी खे पंहिंजी हाल जी ख़बर नथी पवे। हे मां क़ुरान जो वास्तो ॾेई पुछां, हेॾे मर ख़्याल कर। मां पुछां त नबी ॿेड़े ते वेठो न वेठो? छो वेठो? त पाट टपी वञा न। पाट टपी वियो, पोइ छो वेठो? ख़बर कंहिंखे न पई? कंहिंजी कंहिंजी ख़बर पवे हा त मां टपी चढ़िया ॿेड़े ते? नाराज़ थी वियो। तवज्जो, वे वे वे, ॿियो मसलो अचे थो। मां पुछां थो, हाणे ॿियो ॻाल्हि थो पुछां। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम केरु हो? उनजो क़िसो क़ुरान में कोन्हे? नालो क़ुरान में? लक़द कान फी यूसुफ व इख़वतिही आयातुल लिस्साइलीन इज़ क़ालू लयूसुफ अख़ूहु अहब्बु इला अबीना मिन्ना व नहनु उसबा इन अबाना लफ़ी ज़लालिम मुबीन।
उक़्तुलू यूसुफ़ वबितरहू अर्ज़न यख़्लुक़ लकुम वजहु अबीकुम वतकूनू मिन बअदिही क़ौमन सालिहीन क़ाल क़ाइलुम मिनहुम ला तक़्तुलू यूसुफ़ वअल्क़ूहु फ़ी ग़याबतिल जुब्ब यल्तक़ितहु बअदु सय्यारति इन कुन्तुम फ़ाइलीन। अदा जागदा वेठा हो इहो किसो कंहिं में आहे नालो तला कोन कयो न यूसुफ अलैहिस्सलाम जो। हाणे जल्दी बना करे ॿुधायां यूसुफ जे मटनि भेण सलाह कई त यूसुफ खे क़त्ल कयो। कंहिंखे छा कयो? उक़्तुलू पढ़ो उक़्तुलू क़त्ल करो या खूह में सटो। क़त्ल या इहो किसो कंहिं में आहे? इहा सलाह करे पोइ अबे याक़ूब ॾे आया कालू या अबाना माल गला तमन्ना अला यूसुफ व इन्ना लहू लनासिहून। यो त असां यूसुफ जा ख़ैर खाहूं। अदा वो दा हेॾे वो हाजी वो गाजी हेॾे त मर न। पुलिस वारा वीचारा वेही रहिया आहिनि। तूं तोखे जिन जिन कढाई तवज्जो मसलो कुझु सम्झ। मां तो पुछां त होॾे सलाह छा कयूं यूसुफ अलैहिस्सलाम जे लाइ या वरी हेॾे ॿी खे छा चयूं? ख़ैर खा हुया सलाह कहिड़ी कयूं? पोइ याक़ूब खे छा चयूं त पोइ याक़ूब नबी मोकल ॾिनी न ॾिनी? अबा यूसुफ अलैहिस्सलाम जी मोकल ॾिनी न ॾिनी? कंहिंसां गॾु उहे छा हुया? कातिल हा न सलाह कयूं क़ुरान में निभागा मन उक़्तुलू यूसुफ फतकना लिख सलाह कहिड़ी कयूं? याक़ूब सलाम ॾिनी मोकल न कंहिंसां? ॿाहिरि केरु आहे? कातिल हा न बाबा क़ुरान में आहे न। याक़ूब ने मोकल ॾिनी न। हाणे ॻाल्हियूं आहिनि ॿ चो ॻाल्हियूं आहिनि या त ख़बर हुयसि या न हुयसि। ॿ ॻाल्हियूं ॿ आहिनि न। ये ख़बर न आहे त पोइ ठीकु आहे जीअं अक़ीदो जो बंदियुनि जो आहे वहाबियुनि जो आहे हो था चवनि त वली नबीन खे ख़बर इल्म ग़ैब जी। हाणे मां तो सुवाल करां सूबेदार साहिब खां सही सुवाल थो कयांसि। हिकिड़ा माण्हू क़त्ल कनि ॿिए खे ख़बर हुजे त हिन खे क़त्ल कंदा ख़बर हूंदे चवे त तूं गॾु वञेनि खेल नंद न पड़ बुझाए मां तो ॻाल्हायां सूबेदार साहिब सां छो त केस ठाहींदो आहे थाणे ते। बाबा हिकिड़ो माण्हू आहे उहो उन सलाह कयो त हिन खे माण्हू छा कयो? ॿिए खे ख़बर हुजे त हिन खे क़त्ल कंदा ख़बर हूंदे थो चवनि गॾु वञो इन सां गॾु वञ। पोइ इन केस में इहो आहे या न आहे? क़त्ल हा क़त्ल वारे केस में आहे न आहे? अरे ओ अब्दुल रहीम ज़ालिम मौलवी तूं त नबी याकूब खे क़त्ल वारे केस में ॾोही थो बणाए। इहो पुछो सूबेदार साहिब को। सूबेदार साहिब को पुछो जेकॾहिं हिकिड़े माण्हू जे लाइ सलाह कई अथनि क़त्ल जी पोइ ॿिए वटि आया उहो माण्हू उन वटि रहंदो हो उनखे ख़बर हुई त हिन सलाह छाजी कई आहे? क़त्ल जी। ख़बर हूंदे हुनखे त चवे त गॾु वञो बाबा न गॾु वञ न हिन सां गॾु वञ घुमाए अचनी ख़बर अथसि क़त्ल कंदसि। हाणे ख़बर हूंदे कढी थो ॾे त तूं हिन सां गॾु वञ। इन क़त्ल वारे केस में इहो आहे या न आहे माण्हू? पोइ मां तो पुछां त याक़ूब अलैहिस्सलाम चयो न यूसुफ खे भेण सां गॾु वञ। उहे कातिल हुया न सलाह कई हो न। अड़े ज़ालिम अब्दुल रहीम शर तूं त हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम खे क़त्ल वारे केस में दाख़िल कई वठो आहे। तेरे मन तवज्जो कर मां क़ुरान को ॿाहिरि वञा त मूंखे गोली हण बाक़ी मुंहुं ईअं करे त मक टिनि ॼणनि जी नास निकिरी पवंदा कावजी आहे। हिकिड़नि सलाह कई क़त्ल जी सलाह कई ॿिए खे ख़बर हूंदे चई त तूं गॾु। पोइ उन सलाह क़त्ल जी में इहो आहे या न आहे? पोइ जेको क़त्ल जी सलाह में हुजे इहो ॾोही आहे या न आहे? पोइ याक़ूब अलैहिस्सलाम ॾोही आहे न हुननि जे तरीक़े में हुननि जे तरीक़े में हथ मथे कर चओ असांजो क़ीदो आहे जेकॾहिं याक़ूब खे ख़बर हुजे हा त कातिल सां पंहिंजे पुटु यूसुफ जी मोकल मिंट बि न ॾे हा। हाणे याक़ूब ख़बर गॾु केरु पियो वञे बहन सां? गॾु केरु पियो वञे? हा जा पुट गॾु केरु पियो वञे? उहो नबी त न आहे न।
गॾु वञे पियो न, कंहिंसां वञे पियो, ऐं उहे छा हुया? पोइ त ॼाणी वाणी पाण खे क़तल थो करे यूसुफ अलैहिस्सलाम। मां तो चवां त गॾु, अरे हुन लाइन हो लाइन कोटिया वारी। मां इहो सवाल जो जवाब थो कयां जमादार सूबेदार साहिब सां। न न उहे मुंहिंजा भेनरूं ॻाल्हि खे सम्झंदा वेठा आहिनि, उहे बिल्कुलु ॻाल्हि लिखंदा वेठा आहिनि, सम्झंदा वेठा आहिनि। जेकॾहिं ख़बर याक़ूब अलैहिस्सलाम खे आहे, ख़बर हूंदे मोकल थो ॾे त इन क़तल वारे केस में नबी बि त आहे न। अञा ॿियो ॿुधंदो मां किसो मथे मोकिले वे। हे त याक़ूब अलैहिस्सलाम आहे, लौलाक जो नबी, समावात जो नबी, हैवानात जो नबी, पूरो मलक जो नबी, चोॾहं तबक जो नबी, बिल्कुलु हदीस मुबारक में आहे। उलमा वेठा आहिनि, मां शायदि थो कयां, हिल थो भरिजे, क़ुरान सामने आहे, हदीस पाक में आहे त पाक नबी वटि मुनाफ़िक़ आया। पाक नबी साईं वटि केरु आया? रोईंदा आया, तस्बीह हथनि में, कुब्बा जुब्बा, मकर शक्कर। नबी साईं फरमायो छो था रोवो? कि असांखे क़ुरान पाक जी मोहबत आहे, ॾाढी मोहबत आहे। मुंहिंजे साईं फरमायो पोइ क़ुरान पढ़ो, कि असां त पढ़ूं पोयां काॾे वञनि, के पोढ़ा, के नौजवान, के औरतां, के मर्द, मिस्कीन ग़रीब असां। पोइ हुदर हुन छो था रोवो? कि असांखे सहाबा ॾियो जो असांखे पढ़ाइनि अॼु। छा वॾा के कारी ॾियो जो असांजे घर वेठे असां ई पढ़ूं, असां अबा ॾाॾा बि, औरतां बि। हे मुंहिंजे हथ में छा आहे? मथे ते छा आहे? नबी ते 70 सहाबा ॾिना। घणा घणा? छा आहे मथे ते? 70 सहाबा नबी साईं तयारु कया। पाण फरमायूं ओ 70 मुंहिंजा सहाबी कारियो हिन सां गॾु वञो। हे जेके वीचारा रोईंदा पिया आहिनि, तस्बीहूं खयूं वेठा आहिनि, वञी ॻोठनि में हिनखे क़ुरान पढ़ायो। पोइ मां त पुछां त नबी मोकिलियो न उनखे? पोइ पुछो मौलवियुनि खां त पोइ उन्हनि छा कयो? हथ मथे कजो, ईज़ा ॾेई ॾेई मारियऊं, जीरनि जूं अल्लाह अकबर आङुरियूं मर कटियूं, उतां वठी जबल में नहीं अखि मर कढियूं। पोइ मां त पुछां जे महबूब खे इल्मु ग़ैब जो आहे, सहाबा त पुट थींदा आहिनि न। पोइ जे नबी खे इल्मु ग़ैब जो आहे त सहाबनि खे 70 सहाबी छो ॾिनई? घणा सहाबी हुया? 70 खे हुन क़तल कयो न, मोकल कंहिंखां वरितऊं? नबी हुकुम कयो या न कयो? माना नबी कढी न न। पोइ ये 70 सहाबा जो क़तल जो केस नबी ते आ। इशारत तो अॼु अक़ीदे मुताबिक़ ज़ालिम आ। हुसैन शाह कमर वारा मुंसां ॻाल्हायां थो, वाशिक शाह तुंसां ॻाल्हायां थो, आशिक शाह तूं सैयद आ, हुसैन शाह तूं सैयद आ, तूं त पंहिंजे नाने ते 70 खून जो केस साबित थो करे। तो मां ग़लति थो ॻाल्हायां छा? मां त पुछां त 70 सहाबा नबी ॾिना न ॾिना? कढी ॾिनई न, चई न तव्हां गॾु वञो हिन सां। पोइ हुन छा कयो? हुन क़तल कयो न। हाणे ॻाल्हाई थो मुंहिंजे बारे में, छो थो ॻाल्हाए मुंहिंजे बारे में? अदा पुलिस वारो लही अचो, हाणे आलो आ करो, हाणे आ करो, लही अचो हेॾे, हाणे हे न मुड़िया, लही अचो। मां चवां थो हाणे अची था, तूं कर सघे हाणे तूं हा हेॾे हेॾे अचो, तूं कर सघे उल्लू जे पुट खे नी भाॻा करे मस्ती क़ुरान जेको वेठी तूं बाटी चाड़ा। हा बिल्कुलु तव्हां छो न कंदा उहे? हाणे बिल्कुलु तव्हां जो कंदा। हाणे जेको वैद न ॻाल्हाए ठोको लकुड़, हिकु दफ़ो तोखे चयो, ॿ दफ़ा तोखे चयासीं, तोखे नथो आराम अचे कोन्हे वैद में। ज़राती पढ़ो, कैसा जात ना करो, रुकल लगाओ। ये मां वाला बाटी का डगड़े छड़, बाटी का जवान छुआ। ज़राती बोलना था पढ़ो। बस करो गले कोने वैद में, सोचे वे टपते टप्पा टपते टप्पा है पर फतह करने तू। ज़राती पढ़ो। 70 सहाबा जी नबी से मोकल ॾिनी आहे, बिल्कुलु हदीस पाक आहे, उलमा शाहिदिन। 70 सहाबनि खे मुनाफ़िक़नि क़तल कयो। पोइ नबी साईं पुछा कई त साहब जी ख़बर ॾियो। पोइ चयोसीं उन 70 सहाबनि खे ईज़ा ॾेई ॾेई मुनाफ़िक़नि क़तल कयो। नबी साईं रोईंदा रहिया, पर मुल्ज़ाब नबी साईं हुनखे पिटियो या न पिटियो? हुनखे कसम एॾा रुना त मां पंहिंजा 50 हथ सां कढी ॾिना। सहाबा नबी जे करे मको छॾियऊं न, हथ मथे नबी पाक जे करे मको छॾियऊं, वतन छॾियऊं, बच्चा छॾियऊं। नबी ते एॾा रुना जो रोई 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 चवण लॻा, मुंहिंजा अल्लाह मूंखे त ख़बर कोन हुई, ख़बर हुजे हा त मां बच्चा को आहियां हा। मुसलमानो चलो धम चकर थले ॻाल्हि खे सोचो, इल्मु ग़ैब रब जी ज़ात। आख़िरी ॻाल्हि पोइ मसलो ॿियो 5 मिंट पोइ जल्दी कंदुसि। मां शुक्रगुज़ार आहियां पुलिस वारनि जो वेही रहिया आहिनि ऐं क़ुरान लाइ इंतज़ाम कंदा पिया। चओ अल्हम्दुलिल्लाह।
ऐं तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां चङी तरह ॻाल्हि खे समेटा वेठा आहियो। नबी चओ गुनाह न को पाक हूंदा आहिनि, चओ नबी गुनाह न कयूं, नबी गुनाह न कयूं पक। मां पुछां थो यूसुफ अलैहिस्सलाम केरो, चओ पाण ख़ुदि नबी, पाण ख़ुदि अबो नबी, ॾाढो नबी, पढ़ंदारो नबी। मां त पुछां त माई ज़ुलेखा जो इरादो ज़िना जो हुयो न हुयो? पुछां थो बाबा किसो क़ुरान जो आहे। वरावदतहु अल्लती हुव फी बैतिहा अन नफ्सिही वग़ल्लक़तिल अबवाब वक़ालत हैत लक क़ाल मआज़ल्लाह इन्नहु रब्बी अहसन मस्वाय इन्नहु ला युफ्लिहुल ज़ालिमून वलक़द हम्मत बिही वहम्म बिहा लौला अर्रा बुरहान रब्बी कज़ालिक नस्रिफ़ अन्हु अस्सूअ वल फ़हशा इन्नहु मिन इबादिल मुख़लसीन वस्तबक़ल बाब वक़द्दत क़मीसहु मिन दुबुर वअल्फ़ या सय्यदहा लदल बाब क़ालत मा जज़ाउ मन अराद बिअहलिका सूअन इल्ला अन युस्जना औ अज़ाबुन अलीम क़ाल हिय रावदतनी अन नफ्सी वशहद शाहिदुम मिन अहलिहा इन कान क़मीसुहु क़ुद्द मिन क़ुबुलिन फसदक़त वहुव मिनल काज़िबीन वइन कान क़मीसुहु क़ुद्द मिन दुबुरिन फकज़बत वहुव मिनस सादिक़ीन फलम्मा रअा क़मीसहु क़ुद्द मिन दुबुरिन क़ाल इन्नहु मिन कैदिकुन्न इन कैदकुन्न अज़ीम यूसुफ आरिज़ अन हाज़ा वस्तग़फिर ज़ंबक इन्नक कुन्त मिनल ख़ातिईन। छा पढ़ी हुयमि हाणे थोरो तर्जुमो कजो। क़ुरान में इहो किस्सो वॾो मां पढ़ी हुयुमि, जल्दी मुख़्तसर बयान थो कयां। माई जो इरादो बुराई जो छो त मां यूसुफ अलैहिस्सलाम खां बुराई तलब कयां, सम्झी वियो न? सिंधी में ज़िना बुराई, अरे तूं वाच के छॾ, मां वहे थो करां हेतिरो मसलो रहिजी वियो आहे नूर बसर जो। अञा कोई न उथो मुंहिंजे बैत में, हेॾे वेही रहो। छा आहे हिकिड़ी मस्करी आहे, कमाल ॾाढो अदब अथव क़ुरान जो। साईं तव्हां बि इस्लाम जो कानून आणींदा वे।